अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं अपोज़िशन जा सिंध हुकूमत ते वार। इन हवाले सां जेकॾहिं हलीम आदिल शेख जी अॼोकी ॻाल्हि ॿोल खणिजे त हलीम आदिल शेख जो चवणु आहे त सिंध में आइन जी बहाली लाइ तहरीक हलाइणी आहे। सिंध हुकूमत असांखे अक़लियत करार ॾिनो आहे। हलीम आदिल शेख जो चवणु आहे त सिंध में पुलिस दहशतगर्दी उरूज ते आहे। फहमीदा सियाल, जोहराबाद पुलिस मुक़ाबलो या नाज़िम जोखे वारा मामला थियनि था जंहिं ते वफ़ाक़ी हुकूमत स्टैंड वठे थी ऐं JIT ठहे थी। हलीम आदिल शेख जो चवणु तो सिंध सरकार जे कारनामनि ते ब्लैक पेपर जल्द जारी करण वारा आहियूं। इन मौज़ू ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा मिनी बजट जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त वधीक महांगाई थियण वारी आहे ऐं अवाम ते इन टैक्सनि जो वधीक केतिरो बोझ पवंदो। जॾहिं त हुकूमत इहा दावा करे थी त अवाम सां जे वाइपे वारियूं जेके आम शयूं आहिनि उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जो को टैक्स न लॻंदो। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा हिन वक़्तु जेका सियासी सूरत आहे मुल्क में, हिकु पासे अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी डील जी ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज़ करे थो त ॿिए तरफ़ इहा ॻाल्हि बि करे थो त हुननि खे हुकूमत हलाइण लाइ चयो वञे थो। हुननि खे इहो चयो वञे थो त हुकूमत हलाइण लाइ को फार्मूलो ॿुधायो। असांजो इहो चवणु आहे त पहिरीं हिननि खे घर मोकिलियो, असां मुल्क खे हलाए सघूं था। त ॿिए तरफ़ नवाज़ शरीफ़ जी वापसी जे हवाले सां पिणु संदसि पार्टी जा जेके अॻवान आहिनि उहे दावाऊं करे रहिया आहिनि त नवाज़ शरीफ़ जल्द वापसि ईंदो। इन हवाले सां ख़ुदि नवाज़ शरीफ़ जो इहो चवणु आहे त हू जल्द वतन वापसि अचणु चाहे थो। कोशिशि कंदासीं त अॼोके प्रोग्राम में इन मौज़ुअनि खे सहेड़े सघूं। असांखे स्टूडियो में जिन महिमाननि जॉइन कयो उन्हनि जो तारुफ़ कराईंदी हलां। पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ वरी वज़ीर जा सलाहकार वीर जी कोहली साहब, भली कार तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। फोन लाइन ते PTI सां तालुक़ रखंदड़ अॻूणा सलाहकार मंसूर शेख साहब असां सां गॾु। शेख साहब तव्हांखे भली कार, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। वालेकुम सलाम। वीर जी साहब, शुरूआत कंदासीं। ही जेको सिंध में हिन वक़्तु अपोज़िशन जो गोड़ आहे, पीपल्स पार्टी जी गवर्नेंस ते तमामु घणी तनक़ीद कई वञे थी। सिंध में आइन जी बहाली लाइ तहरीक हलाइण जूं ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं या पीपल्स पार्टी जे करप्शन या कारनामनि ते ब्लैक पेपर जारी करण जूं ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं। अपोज़िशन सिंध जी गवर्नेंस ते, सिंध हुकूमत जी गवर्नेंस ते तनक़ीद भले करे, पर सिंध में जेके मसइला आहिनि, पाणी जो मामिलो आहे, गैस जो बहरान आहे, ॿिया तमामु घणा मामला आहिनि, या वफ़ाक़ सिंध खे पंहिंजो पूरो हिसो नथो ॾे, उन ते PTI समेत अपोज़िशन जूं ॿियूं जमातूं छो नथियूं ॻाल्हाइनि? महिरबानी सभिनी। ॾिसो, अपोज़िशन जो कमु ई अपोज़ करणु हूंदो आहे। हुकूमत जेके फ़ैसिला हूंदा आहिनि उन ते न सिर्फ़ु तनक़ीद करणु बल्कि उनखे जेकॾहिं सही माना में किथे उन्हनि खे लॻे थो किथे गैप्स आहिनि त उनखे फिल करणु, उन ते आवाज़ उथारणु उनजो राइट आहे। उहो आइनी राइट आहे, असांखे को बि ते एतिराज़ु कोन्हे। ऐं काफ़ी अहिड़ियूं मामला हूंदा आहिनि जेके अपोज़िशन जॾहिं ॻाल्हाईंदी आहे त उन मां शयूं बहितर थींदियूं आहिनि। पर हिते मौजूदा जेका असांजी बदकिस्मती रही आहे न, त असां वटि जेके बि तनक़ीदूं थींदियूं आहिनि उहे सियासी बुनियादुनि ते थींदियूं आहिनि। हाणे अपोज़िशन छो त हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, इन करे बाक़ी टिन्ही सूबनि जा जेके हुकूमत वेठल या वफ़ाक़ में हुकूमत वेठल ऐं वरी सिंध जा अपोज़िशन, इन समूरनि जी तव्हां जेॾी महिल टॉक शो ॿुधंदो या तकरीरूं ॿुधंदो त समूरनि जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ते तनक़ीद आहे, ओ फलाणी जॻह ते थरपारकर में हीअं थी वियो, सिंध में हीअं थी वियो, लाड़काणे में हीअं थी वियो, बाक़ी सॼे मुल्क में को इशू कोन्हे, के मामला कोन्हनि। वरी ॻाल्हि छा, अॼु तव्हां ॾिसो कल्ह जेको अपोज़िशन लीडर जी ॻाल्हि पियो ॿुधे, जेके तव्हां हीअं इंट्रो में कयो त असां आइन जी बहाली जे लाइ सिंध में जिदोजहद कंदासीं। इहा कहिड़ी सिंध जो को अलॻि आइन आहे छा? आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी तव्हां था करे वफ़ाक़ में वेही करे, न तव्हां IMF ते पूरो लहो था, न तव्हां पूरो। तव्हां ॾिसो हिन खां पहिरीं जेके 2018 खां पहिरीं जेके बजट ठहिया उन चइनी सूबनि खां सिंध खे घटि मिलिया। हिन खां 2018 खां पहिरीं सिंध खे जेके मिलंदा उन में तव्हां ॾिसो त 25 खां 30 अरब जे विच में मेगा प्रोजेक्ट सालाना बजट में हूंदा हुआ। पोइ 18 खां वठी पोइ घटि थींदा थींदा हाणे 6 अरब ताईं रुगो सिंध में। ॿिए पासे तव्हां ॾिसो त जेके उन्हनि सूबनि लिखिया हुआ उन्हनि खां वधीक उनखे ॾिना विया। पर सिंध सां तव्हां उहे साॻियूं वरी चवणु त वज़ीर आज़म बीही करे चवे त सिंध हमारा नहीं है, माना तूं वज़ीर आज़म आहीं, तूं बीही चवीं थो त हाणे ही हिननि खे जेकॾहिं आइन खां मोहबत आहे या जमहूरी निज़ाम सां मोहबत आहे त पोइ वफ़ाक़ी हुकूमत जे ख़िलाफ़ इहे एहतजाज शुरू कनि। छो त हुननि जो सॼो कम ई आइन खां बालातर आहे। पार्लियामेंट जे हूंदे, सेनेट जे हूंदे, पार्लियामेंट निज़ाम जे हूंदे तव्हां जेको आहे सो ऑर्डिनेंस थ्रू कमु हलायो था ऐं तव्हांजा जेके कारनामा आहिनि, तव्हांजे जेके रोज़मर्रा जेको एक्टिविटीज़ आहिनि या जेके बि तव्हांजा हुकूमत जा जेके असां फ़ैसिला साज़ी रोज़ ॾिसूं था, मिसाल जे तौर ते त पाकिस्तान जी तारीख़ में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पहिरियों दफ़ो इहो दिन कयो आहे जो सिंध अफेयर हिकिड़ी मिनिस्ट्री ठही आहे। हाणे सिंध मिनिस्ट्री, छा तव्हां पंजाब मिनिस्ट्री अफेयर मिनिस्ट्री ॾिठी आहे, तव्हां ख़ैबर पख्तूनख्वा अफेयर मिनिस्ट्री ॾिठी आहे या बलोचिस्तान अफेयर मिनिस्ट्री ॾिठी आहे? न, सिंध में तव्हां आइन ऐं कानून खां बालातर थी करे तव्हां सिंध जे लाइ हिकिड़ी मिनिस्ट्री अलॻि डेवलप कई आहे जंहिंजो को कानूनी हैसियत कोन्हे, सिंध अफेयर्स, ऐं उन लाइ तव्हां वरी हिकिड़ो सलाहकार रखियो आहे। त हाणे ही समूरा अहिड़ा मामला आहिनि। या तव्हां कराची कमेटी ठाहियो था, तव्हां किथे लाहौर कमेटी त नज़र आई, तव्हांखे बलोचिस्तान कमेटी नज़र आई, तव्हांखे पेशावर कमेटी नज़र आई, त ही सभु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके गैर आइनी आहिनि, त जंहिंजी आइन में का हैसियत ई कोन्हे। पर उनजे बावजूदि छो त तव्हांखे हरूभरू जो सिंध गवर्नमेंट खे इन करे टारगेट करणो आहे त हुनजी हुकूमत की ॿी सियासी पार्टी जी आहे, इन करे तव्हांखे खामखा जो माण्हुनि खे अहिड़े क़िस्म जो
ग़लतफ़हमी पैदा करे ऐं तव्हां सियासी बहरान हिकिड़ो पैदा करण जी कोशिशि था करियो ऐं उहो उन सूरत में जॾहिं तव्हां पाण बहरान जे अंदरि तव्हां न सिर्फ़ु फाथा आहियो पर तव्हां विचिड़ी चुका आहियो। सही अहिड़ी सूरत हाल में शेख साहब असां सां गॾु हुननि जो मौक़ो वठो। शेख साहब गुफ़्तगू तव्हां ॿुधी, सिंध में आइन जी बहाली लाइ तहरीक हलाइणी आहे, कहिड़ी आइन जी लताड़ थी आहे या कराची खे कनकरन जे जंगल में तब्दील कयो वियो आहे? अपोज़िशन जो चवणु आहे अपोज़िशन इन सॼे मामले ते पीपल्स पार्टी या सिंध हुकूमत ते तनक़ीद त करे थी, पर सिंध में जेके हिन वक़्तु मसइला आहिनि, सिंध में शदीद गैस जो बहरान आहे, सिंध में पाणी जे हवाले सां सिंध सां ज़्यादती कई वञे थी, इन्हनि मामलनि खे छो नथो खयो वञे? ॾिसो, मां अर्ज़ कयां त साईं खे या कानून ऐं आइन जी ख़बर कोन्हे त आइन छा आहे ऐं कानून छा आहे। साईं ॿ टे ॻाल्हियूं कयूं। हिकिड़ो त इहो चयो त असां आइन जी बहालीअ जे लाइ तहरीक पिया हलायूं। असां आइन जी बहाली जेका छिक आहे हिकिड़ी आइन जी A140 जेका रिलेटेड विद द लोकल गवर्नमेंट आहे, जेको हिननि ज़ालमाणे तरीक़े सां बिना कंहिं मशवरे जे कानून पास कयो आहे बल्दिया जो, उन हिकिड़ी छिक लाइ एहतिजाज आहे ऐं असां था चऊं उनखे आइन जे मुताबिक़ डील कयो वञे जेको A140 आहे। ठीकु आहे न? ऐं इन में कोई हर्ज न आहे, कोई शक कोन्हे त हिन उन छिक सां हिननि जी सिंध असेंबली वॾी ज़्यादती कई आहे ऐं असां चङे लाइ त मेजोरिटी में न आहियूं, असां मुखालफ़त करे सघूं था, जेका असां डट कई आहे मुखालफ़त। पर जॾहिं ही अक्सरियत में जमहूरियत ईअं थी चए त उहे कानून पास कया वेंदा जंहिंखे अक्सरियत वोट ॾींदी। पर सुप्रीम कोर्ट जो कमु इहो आहे त उनजी तशरीह करे, जेकॾहिं कंहिं सां आईनी शिक सां उनजो जेको कंट्राडिक्शन आहे, जेकॾहिं जॾहिं बुनियादी हुकूक खे पामाल थी करे त सुप्रीम कोर्ट उनजी तशरीह कंदी। साईं चयो त असां हिकिड़ी नई जेको आहे न वज़ारत क़ाइमु कई आहे जेका सिंध अफेयर्स आहे। मुंहिंजा साईं, असां एज़ अ स्पेशल असिस्टेंट ठाहियो आहे जेके सिंध जे पॉलिटिकल इशूज़ खे ॾिसंदो। चॾे त सिंध में असांजी गवर्नमेंट न आहे ऐं पॉलिटिकली असांखे सिंध में ज़िंदा आहियूं, असांजी हिते नुमाइंदगी आहे, असां तव्हांजा हुकूमती पार्टनर न आहियूं। असांखे सियासत करण जो हक़ आहे ऐं उहा सियासी पोस्ट आहे ऐं सियासतदान खे सियासी पोस्ट ॾिनी वई आहे। उन लाइ का मिनिस्ट्री नई ठाहे ऐं खड़ी न कई वई आहे। ही इज़ अ स्पेशल असिस्टेंट फॉर सिंध अफेयर्स। कहिड़े कानून जे तहत? साईं माफ़ कजो, तव्हां कचां पियो, पर कहिड़े कानून जे तहत? आइन जी का शिक, आइन जेका शिक या का पंहिंजो आर्टिकल ॿुधायो जंहिंजे तहत इहा ठही हुई? मां कंप्लीट कयां पोइ तव्हां जेको आहे न न तव्हां कंप्लीट कयो, पर रुगो इहो अर्ज़ पियो कयां त इहो जेको ठाहियो आहे, तव्हांजी महिरबानी तव्हां क्लियर कयो, पर कहिड़े शिक जे तहत? A140 जे तहत मुंहिंजा साईं उनखे बहाली जे लाइ पूरो कॉन्स्टिट्यूशन बहाली जी ॻाल्हि सां कई कोन्हे, जंहिंमें तव्हां ज़्यादती कई आहे उन ते ॻाल्हायूं था, उनजी बहालीअ लाइ पिया चऊं। ऐं असां हिकु लीगल फोरम ते विया आहियूं त सुप्रीम कोर्ट उनजी तशरीह करे, जेकॾहिं इहा आइन आहे उनजे ख़िलाफ़ न आहे त सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो कंदी। ॻाल्हि इहा आहे त तव्हां था चओ त तकपारकर में हीअं थियो, तव्हां तकपारकर हर साल घणा ॿारनि जा मौत गिफ्ट कंदो आहे सिंध खे। तव्हांजी हालत त ॾिसो, तव्हां बिलियंस, हंड्रेड्स ऑफ बिलियंस एजुकेशन हेल्थ ते ख़र्च कया जेके ज़मीन ते नज़र ई नथा अचनि। त जेका चोरी थी आहे, जेका तव्हां ज़्यादती कई आहे, जेका तव्हां लुटमारी कई आहे एज़ अपोज़िशन, शेख साहब ब्रेक जो वक्त थियो आहे, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था, हितां ई शुरू कंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक्त थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले के अॻिते वधाईंदासीं। हिन वक़्तु असांखे अॻूणी मेंबर सिंध असेंबली नून लीग सां तालुक़ रखंदड़ सोरठ थेबू साहिब जॉइन कयो आहे। सोरठ भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। जी शेख साहब, मां अर्ज़ कयो त जेकॾहिं हिननि खे असांजे ॿियनि सूबनि में ख़ामियूं थियूं नज़र अचनि त इहा अपोज़िशन जी कानूनी आइनी ज़िमेदारी आहे त उनजी निशानदेगी कनि। जीअं असां चऊं पिया त इहा जेका जमहूरियत जी सिहत लाइ बहितर आहे त जेके असांजूं ख़ामियूं आहिनि उन्हनि खे रुगो न रुगो निशानदेगी कनि ऐं
ऐं जंहिंमें हिनखे ग़लति नज़र अचे त हुन में कोर्ट में थी वञनि। पर जेकॾहिं ही पंहिंजे कमनि में सिंध में जंहिं तरीक़े सां तव्हां मूंखे ॿुधायो हाणे त तकरीर कनि त असांजे ॿीहर हुकूमत जो असीं पाकिस्तान खे असली आसमान ते पहुचाईंदासीं। बाबा तव्हांखे 5 साल पहिरियां मिलिया, 13 सालनि खां सिंध में आयो त सिंध जी हालत त ॾिसो। जेकॾहिं तव्हांखे ॿाहिरि मुल्क मां ईंदो या इवन पंजाब सूबे मां ई ईंदो त लॻंदो त ही पोइ ते पयल कोई कोठ आहे, हा न। ऐं जेकॾहिं ॿाहिरां ईंदो त तव्हां ॾिसंदो त तव्हांखे लॻंदो त ॼण हिते को बम्बारमेंट थी आहे, हिनखे को जंगी हालात में छॾे वियो आहे। हिन शहर जी तव्हां उहा हालत कई आहे। जेकॾहिं अर्ली 80s में वञो त कराची ऐं कोलालमपुर में 19-20 जो फ़र्क़ु हूंदो। कोलालमपुर खां माण्हू घुमण ईंदा, हाणे जॾहिं कोलालमपुर खां माण्हू घुमण था अचनि त उहे कराची खे ॾिसी हुननि जा ॻोढ़ा था वहनि। शेख साहब बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई त अपोज़िशन जो कमु हुकूमत जे ख़राब कमनि जी निशानदेही करणो हूंदो आहे, पर वफ़ाक़ जी जेके ज़्यादतियूं आहिनि सिंध सां, सिंध अफेयर्स में उन्हनि खे छो नथो ॾिठो वञे त भई सिंध सां जेके ज़्यादतियूं थियनि थियूं, सिंध खे जेको जाइज़ हिसो नथो मिले उन ते छो नथो ॻाल्हायो वञे? जाइज़ हिसो बिल्कुलु मिले थो, पर ही जेके पंहिंजूं लुटपारियूं आहिनि उन्हनि खे त रोकनि। जेको हिसो मिलियो अथनि, तव्हां मूंखे ॿुधायो त घणा सौ बिलियन हिननि एजुकेशन ते ख़र्च कयो आहे। तव्हां पंहिंजे ॿार खे सरकारी स्कूल में मोकिलींदव, तव्हां घणा सौ बिलियन हिननि रेल ते ख़र्च कयो आहे। तव्हां बीमार थियो त सरकारी अस्पताल में वेंदो, जिते हंड्रेड्स ऑफ बिलियन ख़र्च थिया हुजनि ऐं उन में तव्हां वञी इलाज लाइ न वञो ऐं तव्हां प्राइवेट ऑर्गेनाइज़ेशन जो ख़र्च कयो, जेको प्राइवेट हॉस्पिटल्स आहिनि उन्हनि ते केतिरो ख़र्च आहे, तव्हां केतिरो हिननि 13 सालनि में कयो आहे त तव्हां अलाए घणो वधीक कयो आहे ऐं माण्हू पोइ बि प्राइवेट ऑर्गेनाइज़ेशन में था वञनि। पंहिंजी ग़लतियुनि खे ठीकु करण लाइ तयारु कोन्हे, रुगो चओ त असांखे। शेख साहब प्रोग्राम में गॾु रहिजो। सोरठ बि मूंखे जॉइन कयो। सोरठ ॻाल्हि ॿोल कईसीं पिए असां, इन खां अॻु में वीर जी बि ॻाल्हायो, मंसूर साहब बि ॻाल्हायो, ॻाल्हि ॿोल कईसीं पई त अपोज़िशन जो कमु सिर्फ़ु पीपल्स पार्टी ते तनक़ीद करणु आहे। इवन उन में PTI हुजे, ॿियूं जमातूं हुजनि, नून लीग बि हुजे जेको मकानी कानून जे हवाले सां थी। सिंध में जेको बहरान आहे, पाणी जे हवाले सां ज़्यादती कई वञे थी, लोड शेडिंग कई वञे थी, गैस जो शदीद क़िलत आहे, सिंध खे हुनजो जाइज़ हिसो नथो ॾिनो वञे। अपोज़िशन जी का बि जमात इन ते वफ़ाक़ी हुकूमत जे ख़िलाफ़ को एहतजाज, को भरपूर आवाज़ छो नथी खणे? न, मां इहे नथी सम्झां। ॾिसो त तनक़ीद करणु उहो सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ी हुकूमत हुजे, जाइज़ जेका तनक़ीद आहे हुनखे करणु बि खपे। इहो कोन्हे त पीपल्स पार्टी जेको आहे सो जेको कुझु करे असां हुन ते तनक़ीद न कयूं या वफ़ाक़ी हुकूमत जेका तनक़ीद करे। जाइज़ ॻाल्हि जेका बि हुजणु खपे, जेके बि हुजनि कढियल एहतजाज। पर असुल में ईअं आहे त सिंध में जेके पीपल्स पार्टी सिंध जा नुमाइंदा जेके वेठा आहिनि उहे चुप कयो वेठा हूंदा आहिनि। उन्हनि खे इहा ॻणती कोन हूंदी आहे त सिंध सां छा पियो थिए, उते छा कहिड़ियूं हालतूं आहिनि। छो त हुननि खे इहो डपु हूंदो आहे त जेकॾहिं असां सिंध जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त असां ते बि आङुरियूं खजंदियूं। उन करे उहे बि चुप कयो वेठा आहिनि। जेकॾहिं उहे हिकमत अमली अपनाइनि ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि सच चवणु खपे न त तव्हां पंहिंजे हक़नि जे लाइ छो नथा ॻाल्हायो। मां मुस्लिम लीग नून जी वफ़ाक़ी हुकूमत जी MP हूंदी हुअसि न, पोइ सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कोन कंदी हुअसि छा? उते असां वटि जॾहिं बिजली जो बहरान हो या जेकी कुझु मसइला थींदा त असां चवंदासीं त ही मसइला हल थियणु खपनि। पहिरीं सिंध जा मसइला हल थियणु खपनि, छो त इहो जाइज़ हक़ आहे सूबनि जो, त हुनखे तव्हां जाइज़ हक़ ॾियो। पर तव्हां उतां जा नुमाइंदा जेके वेठा हो, जेके अवामी नुमाइंदा वेठा हो, उहो गॾियल थी करे का जदोजहद जे लाइ अपोज़िशन खे खणी चयो अथनि त अचो हिन मसइले ते असां ॻाल्हायूं, असांखे सिंध जा हक़ वठी ॾियो गॾिजी। ईअं बि त कोई कंहिं ज़िमेदारी जेको आहे सो कोन निभाई आहे न। सही। ऐं मिनी बजट जे हवाले सां हुकूमत जेके तयारियूं करे रही आहे, जिते अपोज़िशन पारां भरपूर एहतजाज जो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे। ॾिसो, सभिनी ॻाल्हि इहा आहे त हेसि ताईं जेको महांगाई जा मामला हुआ या हिननि जी जेका हिकिड़ो पूरो ॻाल्हियुनि गलोच ब्रिगेड ईंदी हुई ऐं शाम जो जेके मोज़िज़ सियासी माण्हू जेके ॿ टे दफ़ा वज़ीर आज़म को सदर रही चुको उन्हनि जी पटका लाहींदा हुआ, उहो बि असां बर्दाश्त कयूं, सभु शयूं बर्दाश्त। पर हाणे जेके 2-3 मेजर शयूं कयूं आहिनि उन खां पोइ हुकूमत खे बिल्कुलु टाइम नथो ॾेई सघिजे। उन में सभिनी खां वधीक इहो आहे त IMF जी फरमाइश ते ही हर शइ करण लाइ तयारु आहिनि। सॼो मुल्क रिकवरी उन्हनि जे हवाले आहे, स्टेट बैंक उन्हनि जे हवाले आहे, पॉलिसियूं ठाहिण जे हवाले आहे। हाणे $1 अरब जी को उमेद उतां थी आहे, उन्हनि लालच ॾिनी आहे $1 अरब तव्हांखे ॾियूं था, उनजे बदिले में जेका मनी बजट आहे उन में तव्हां ॾिसो त उन्हनि कयो छा आहे। माना $7 अरब उगाड़ींदा उहे माण्हू, उहे जेके हिन खां पहिरीं किथे न किथे कंहिं न कंहिं मद में वफ़ाक़ी हुकूमत
माण्हुनि खे रिलीफ ॾिनो आहे, सब्सिडी ॾिनी आहे, उहे सभु रिआयतूं ख़तमु ऐं हाणे वधीक उगाड़िया वेंदा। माना 7 अरब रुपया तव्हां उगाड़ींदा ऐं उगाइण जी ज़िम्मेवारी हुननि जी हूंदी। असीं विच में नो ऑब्जेक्शन बि कोन था लॻाए सघूं, असां डॉट बि कोन था आणी सघूं। माना अहिड़ी क़िस्म जूं कंडीशन्स तव्हां माने मञो था। ऐं वज़ीर आज़म जेको आहे उहो स्टेट बैंक खे डायरेक्शन तक नथो ॾेई सघे, पुछाणो तक नथो करे सघे। माना स्टेट बैंक हुननि जे हथ में, मुल्क जी रिकवरी जा समूरा इदारा हुननि जे हथ में, ऐं उन खां अलावा वरी ॿी जेका ख़तरनाक पॉलिसी आहे जेका हिननि सॼे पाकिस्तान जो जेको माइंड सेट तब्दील करण पिया वञनि, त उहे गिरोह, उहे दहशतगर्द जिन 80 लख पाकिस्तानी, उहे पाकिस्तानी तव्हां असां सभिनीनि जा भाइर आहिनि, कंहिंजा बचड़ा आहिनि, कंहिंजा फैमिली मेंबर आहिनि, उहे फ़ौज में हुजनि, उहे पुलिस में हुजनि, उहे सिविलियन हुजनि, उहे सियासी हुजनि, उहे मीडिया जा माण्हू हुजनि, 80 लख माण्हुनि जे कातिलनि सां तव्हां हथ मिलायो पिया, सरेंडर पिया कयो उनजे साम्हूं, मिनथूं था करे। हू चवंदा असीं तव्हां सां छा करण लाइ तयारु कोन आहियूं, ही चवंदा न न असां छा करियो, न न असां छा करियो। त पोइ उन्हनि जो छा थींदो? जेके 80,000 माण्हू जेके क़तल थिया, शहीद थिया, उन्हनि जो छा थींदो? तव्हां उनजे रत सां सौदो था करियो। ऐं वरी उन्हनि दहशतगर्दनि जे अॻियां तव्हां उन्हनि जे लाइ कानून साज़ी था करियो, उन्हनि जा तव्हां सहूलियतकार था बणिजो, तव्हां उन्हनि जा वकील था बणिजो, जिन खे असांजे इदारनि हितां दहशतगर्दी में पकड़ियो, उन कोलैबोरेशन लाइ तव्हां कानून साज़ी था करियो। त हीउ सॼो पाकिस्तान खे अलाए कहिड़े पासे वठी पिया वञनि, ऐं उनखां पोइ पाकिस्तान जो फ्यूचर छा थींदो? त हीअ अहिड़ी ख़तरनाक शयूं आहिनि जेका मौजूदा वफ़ाक़ी गवर्नमेंट करे पई। इन खां पोइ आउं सम्झां थो त पाकिस्तान जो समूरा इदारा ऐं पाकिस्तान जी 22 करोड़ आवाम जूं अखियूं खुली चुकियूं आहिनि, ऐं हाणे हिन जेको नाहिल पर बदनीयत हुकूमत खे वधीक टाइम थो ॾेई सघे। जी शेख साहब, छा चवंदो? मिनी बजट जे हवाले सां हुकूमत वॾियूं दावाऊं थी करे, पर अपोज़िशन चए थी त इहो जेको मिनी बजट आहे उहो आवाम खे बिल्कुलु तबाह करण बराबरि हूंदो, माण्हू बिल्कुलु इन हवाले सां, मुआशी हवाले सां बिल्कुलु ख़तमु थी वेंदो। तॾहिं त मां साईं खे करे कंदो अञा त पोइ असां NRO साइन कोन करण वञूं। जीअं तव्हां NRO साइन कयो हुयो त मुल्क जी लुटमारी जेका मिल्कियत आहे उहा असांजे जेबुनि में ॿाहिरि हुजे, त इन जे करे असांखे IMF जो मोहताज करे विया। असां मुल्क खे दहशतगर्दियुनि खे, तव्हां ॾिसो आम माफ़ी जो दुनिया में हमेशह ऐलान थींदा आहिनि, त ऐं लोकली बि थींदा आहिनि, त उहो हाणे न अॻु में बि माफ़ कयो वेंदो आहे त जेको अचे गवर्नमेंट जे अॻियां सरेंडर करे ऐं आम शहरी इज़त वारी ज़िंदगी गुज़ारे त उनखे गवर्नमेंट माफ़ कंदी आहे। इहा पहिरियों दफ़ो पॉलिसी कोन्हे ऐं अॻु में बि आई आहे। जेसिताईं मिनी बजट जो आहे त हिननि भाउरनि पंहिंजनि साथारियुनि खे लग्ज़री आइटम्स में हमेशह सब्सिडी ॾिनी आहे। आम जेको वाहिपो आहे, ॾिसो लग्ज़री जेके आइटम्स आहिनि हिन मुल्क जा घणा % इस्तेमालु कंदा आहिनि? 3%। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेके 90% माण्हू जेके मेजोरिटी में आहिनि उन्हनि खे तव्हां सब्सिडी वधीक ॾियो जेके ज़रूरतमंद आहिनि। लग्ज़री शयुनि ते जेकॾहिं असां टैक्सिस जी जेको छूट ख़तमु था कयूं, जेका सब्सिडी ख़तमु था कयूं, उहा त बुरी ॻाल्हि त कोन्हे, बल्कि मां त हमेशह इहो सजेस्ट कयो आहे पंहिंजी पार्टी खे बि त जेके लग्ज़री आइटम्स आहिनि उन्हनि खे बैन कयो वञे, त जेका असांजा लोकल प्रोडक्शन आहे, जेके लोकल आइटम्स आहिनि, जेको लोकल इंडस्ट्री आहे उहा एनकरेज थिए। त ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं असां लग्ज़री आइटम्स खे डिस्करेज था कयूं त हिन मुल्क जो फ़ाइदो आहे, तव्हांजूं एक्सपोर्ट्स वधंदियूं, इम्पोर्ट्स घटिजंदियूं। तव्हां जॾहिं तव्हां ॾिसो त जॾहिं अॻु में जो दौर हूंदो हिननि जे दौरनि खां अॻु में, त मुल्क जी जेका एक्सपोर्ट हूंदी उहा तक़रीबन 22-23 बिलियन हूंदी, इम्पोर्ट बि 23-24 बिलियन हूंदी, माना 19-20 जो फ़र्क़ु हूंदो। तंहिं करे डॉलर ते एॾो प्रेशर न हूंदो, डॉलर ईअं न वधंदो। हाणे जेको आपे खां निकिरी वियो आहे त हाणे तव्हां ॾिसो त जेके एक्सपोर्ट्स आहिनि उहे 20-21 बिलियन ते आहिनि, त जेको आहे सो हू 55-60 बिलियन ते डॉलर ते पहुची विया आहिनि इम्पोर्ट्स। तॾहिं त एॾो अनबैलेंस जेकॾहिं तव्हां रखंदो इम्पोर्ट्स खे त पोइ महांगाइयूं त थींदियूं। त तव्हां असांखे उनखे कंट्रोल करण जो त एटलीस्ट असां इम्पोर्ट खे डिस्करेज कयूं, एक्सपोर्ट खे इनकरेज कयूं, त जीअं जेको नाणे ते जेको भार आहे, जेको डॉलर ते भार आहे ऐं जेके महांगाई जंहिंसां वधे थी उनखे रोके सघिजे। तव्हां ॾिसो ही चवनि था सिंध खे ओन ई नथा कनि, कराची में ग्रीन लाइन कंहिं स्टार्ट कराई? ठीकु आहे न, हो चवंदा प्रोजेक्ट असांजो, बाबा तव्हां प्रोजेक्ट स्टार्ट था कयो, इन ई तव्हांखे गवर्नमेंट ऑफ सिंध खे ऐसा इक़बाल थो चए असां 100% एलोकेशन ॾिनीसीं, तव्हां छो न कई स्टार्ट? ॻाल्हि इहा आहे K4 असां कंप्लीट था करण वञूं 2023 ताईं। पाणी कराची जो
सिंध जा मसइला जेके 100 ऑफ बिलियंस असां एलोकेट था कयूं वफ़ाक़ जंहिंजी पंहिंजी माली पोज़ीशन कमज़ोर आहे उन जे बावजूद बि सिंध खे फंड था कयूं त इहो सिंध सां प्यार न आहे त छा आहे? तव्हां कहिड़ी ॻाल्हि था चओ त सिंध सां कीअं न कंदा? असांजा तव्हां ॾिसो तव्हां घणा MP आहिनि, 30 MP आहिनि असांजा। 30 MP को मज़ाक कोन थींदा आहिनि त ईअं न आहे त को हिकु ॿ MP आहे। हा 2013 ताईं असां 3 MP हुया, अॼु 30 MP आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला जेका अगली गवर्नमेंट सिंध में हूंदी उहा PTI हुनजे ताबिन जी हूंदी। जी शेख साहब मूंसां गॾु रहिजो। मां सोरठ जो जी सोरठ गुफ़्तगू तव्हां ॿुधी ग्रीन लाइन जे हवाले सां पीपल्स पार्टी जो मिनिस्टर बि घणियूं दावाऊं करे पियो, तमामु घणो तज़ार। हिकिड़ा माण्हू कहिड़ी अख जी पकाईअ सां केॾी अख जी पकाईअ सां अवाम सां थींदड़ ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि खे जेको आहे सो चवनि था त असां जेको आहे बहितरी था कयूं। तव्हां इन बजट में उन्हनि शयुनि ते जेके लग्ज़री आहिनि, लग्ज़री खे टैक्स छूट ॾियण माना तव्हां वॾनि माण्हुनि खे तव्हां आसानी ॾियो था। हिते तव्हां अवाम खे बाटे छॾियो आहे। तव्हां बिजली जे बिलनि में, तव्हां अटे जे उन में, तव्हां दवाउनि जे हवाले सां जेके महांगाई कई आहे, हर शइ महांगी थी वई आहे। तव्हां अवाम सां कहिड़ो मज़ाक था कयो? कूड़ वेठा आणो त असां लग्ज़री शयुनि ते जेको आहे छूट था ॾियूं, उन करे जेको आहे असां कानून साज़ी था कयूं। तव्हांखे जेकी बहितरी आणी तव्हां बजट में छो न पेश कई? तव्हां बजट जे हवाले सां अवाम खे न, पर हाणे अञा वधीक अवाम त भितनि सां मथो थो हणे। हिन वक़्तु तव्हां अवाम जी हालत इहा आहे त पोइ तव्हां जॾहिं मिनी बजट में जेके हालतूं थींदियूं उन खां पोइ जेके हालतूं थींदियूं उहे अवाम सां कहिड़ियूं हूंदियूं उन जो तसवुर बि नथो करे सघिजे। तव्हांजा कूड़नि वोटनि ते आयल 30 MP छा था कनि? तव्हां ग्रीन लाइन जी ॻाल्हि कई, ही रुगो ग्रीन लाइन न, पूरे पाकिस्तान में ही जेको हे वॾियूं ॻाल्हियूं ख़बरूं ड्राणूं हणी ऐं जेको हुकूमत में आयो उन हिकिड़ी सिर्फ़ु हिन मुल्क में जेको आहे न आई आहे तबाही खां सवाइ सभु नवाज़ शरीफ़ जा जेके प्रोजेक्ट आहिनि उन्हनि ते तकियूं थो हणे पियो। असां त 100% 80% 85% जेको आहे सो लोकेशन ॾिनी। तव्हां चओ था त असां कोन जेको आहे सो कयो ऐं अची जेको आहे हिते तकती लॻाए मालिक थी था वञो त तव्हां वॾो कमु कयो आहे आवाम जे लाइ। तव्हां आवाम जे लाइ कुझु कोन कयो। असांजी हुकूमत हिन शहर में जिते रतो छाण हुई हिते अमन ॾिनो, हिन शहर खे जेको आहे सो रोशनी ॾिनी, मुल्क खे बिजली वफ़र अंदाज़ में ॾिनी। अॼु माण्हुनि खे तव्हां परेशान करे रखियो आहे। उन वक़्त में 8 रुपया फी यूनिट हो त तव्हां बिजली जा बिल साड़ियो पिया, तव्हां बिजली जा बिल साड़ियो पिया। अॼु तव्हां चओ था त तव्हां जेको आहे सो 32 रुपया या 38 रुपया शायदि 4 रुपया वधीक वधाइण जो आहे। उन हालत में तव्हां चओ था त असां अवाम खे जेको आहे वॾी सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। एॾी नाअहल हुकूमत असां त डिक्टेटरनि जे दौर में बि कोन ॾिठी, एॾी तबाही त असां उन्हनि दौर में बि कोन ॾिठी जहिड़ी हिननि कई आहे। बिल्कुलु मुंहिंजे भाउ सही चयो, जेकॾहिं हीअ अञा वक़्तु रहिया त पोइ हिन मुल्क जो ख़ैरु कोन्हे को, बिल्कुलु ख़ैरु कोन्हे को। जी वीर जी साहब। सभिन इमरान खान जी चवे थो ही पोयां समूरी खेप चाहे वो सिंध जे मतिलबु पाकिस्तान जे कंहिं बि सूबे में हुजे या वफ़ाक़ी हिननि जी काबीना या मेंबर हुजनि या MP हुजनि या MNA सेनेटर हुजनि या हिन जा पार्टी जा रुकन या लीडर हुजनि, जेका इमरान खान हिकिड़ी ॻाल्हि करे वियो पोइ सभु बग़ैर सोचण सम्झण जे उहो पोइ हुकूमत ई करे वेसी, कुझु नथा करे सघूं कुझु नथा करे सघूं। हिकिड़े माण्हू चयो ॿिया त शऊर रखो था, सोचो त सही न, सम्झो त सही न। ईअं कीअं थींदो त पोयां हुकूमत हिकिड़ी करे ॾिसो मनसूबा जेके थींदा आहिनि कई साल लॻी वेंदा आहिनि। मिसाल 18 प्रोग्राम हुयो, भुट्टे साहब शुरू कयो, नवाज़ शरीफ़ ख़तमु कयो, नवाज़ शरीफ़ जो 18 दिमाग़ करे उन अनाउंसमेंट कई। उनखां अलावा कई अहिड़ा प्रोजेक्ट हुया जंहिंखे इमरान खान पंहिंजे दौर में माना बस खे जंगला बस चवंदो हो ऐं मोटरवे ठाहियो त चई इन करे मोटरवे था ठाहिनि, ओॾी महिल नवाज़ शरीफ़ ठाहियो, इन करे पिया ठाहिनि त हिन वॾे प्रोजेक्ट मां हिनखे वॾो मुनाफ़ो थिए थो। ऐं हुनजे ख़िलाफ़ आहियां, सख़्तु ख़िलाफ़ आहियां, पर हुकूमत में आयो वरी हुन साॻी ते तख़्ती हणो। हाणे हीउ जो कराची वारो ग्रीन लाइन आहे इन ते नवाज़ शरीफ़ ऐं उन वक़्तु वज़ीर आला सिंध कामिली शाह साहब उन्हनि जेको आहे सो 2015 में हिते अची इफ़्तिताह कयो ऐं इफ़्तिताह करे विया। मनसूबे जी ज़ाहिर आहे हिकिड़े ॾींहुं मनसूबो कोन ठहंदो, वॾा मनसूबा टाइम लॻंदा आहिनि, पर हिननि खे को ख़्याल ई कोन्हे, को सेंस ई कोन्हे त उहो साॻियो मनसूबा जंहिंजे लाइ कल्ह तव्हां तनक़ीद पे कई, तव्हां जंगला बस चवंदा हुआ, तव्हां चवंदा त हीअ करप्ट माफ़िया जेका आहे उहा वॾा प्रोजेक्ट इन करे आणींदी आहे त उनखे वॾी करप्शन करणी हूंदी आहे। त मूंखे ॿुधायो तव्हां कहिड़ो माना छा उनखां पोइ वरी तव्हांजो अमल उहो साॻियो
सभु चोर आहिनि, सभु चोर आहिनि, सॼो ॾींहुं चोर। ऐं वरी उनखे ठीकु करण जे लाइ उहो ई साॻियो मूंखे ॿुधायो त का बि हुकूमत वज़ीर खज़ाना खां सवाइ चोरी करे सघे थी? त भई पोइ हुकूमत चोर हुई त जंहिंजे थ्रू उन्हनि चोरी पे कई उन साॻियो वज़ीर खज़ाना तव्हांजे लाइ सुठो आहे। ऐं वरी उहो साॻिया माण्हू, साॻी टीम, साॻी काबीना ऐं पोयां माफ़िया चोर हुई। त का लॉजिक हूंदी आहे, का शइ हूंदी आहे। ऐं सम्झां थो तव्हां वटि जॾहिं को जवाज़ी न आहे रहियो ऐं वरी तव्हां 13 सालनि जी तव्हां ॻाल्हि था करियो, पर तव्हां 2 टेन्योर त तव्हांजा ख़बर पख्तूनख्वा में थी विया न, त उन्हनि माण्हू तव्हांखे बुरे तरीक़े सां रिजेक्ट करे छॾियो। हाणे तव्हांखे शर्म अचणु खपे न। जी शेख साहब, प्रोग्राम जो वक़्तु बि पुॼाणी ते पहुचण वारो आहे। नवाज़ शरीफ़ जी वापसी जे हवाले सां बि ॻाल्हियूं थियनि थियूं। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी बि इहा ॻाल्हि करे थो त हू असांखे चवनि था त अचो मुल्क हलाइण जो असांखे फार्मूलो ॿुधायो। हुकूमत केतिरो इन मामले ते जेको आहे सो हिन वक़्तु डिप्रेस आहे? मां अर्ज़ कयां त तमामु क्लियर आहे जेका ट्रीटमेंट हुनखे मिलंदी नवाज़ शरीफ़ साहब खे, उहा कानून ऐं आइन जे मुताबिक़ मिलंदी ऐं उनखे कानून ऐं आइन खां मथां न कयो वेंदो। ऐं जेका बि कानून ऐं आइन इजाज़त ॾींदो ट्रीटमेंट जी, उहा उनखे मिलंदी। हू सज़ा याफ़्ता आहे, उनखे ज़ाहिर आहे कि जेल वञणो पवंदो ऐं हुनखे वरी हक़ आहे पंहिंजे अपीलनि में वञण ते। असां सिर्फ़ु हुनखे इहो छॾियोसीं त इंसानी जेको आहे सो हमदर्दी जे बुनियाद ते त वञी ॿाहिरि इलाजु कराए, पर जेको असांखे 2 सालनि 1.5 सालनि में नज़र आयो त उन बज़ाहिर कंहिं हॉस्पिटल में इलाजु कोन करायो त हुनजी सिहत एॾी ख़राबु कोन हुई। बाक़ी कानून ऐं आइन खां कोई मथां कोन्हे। जेसिताईं ॻाल्हि साईं चए थो त जेको आहे सो फलाणी ट्रीटमेंट, ॻाल्हि इहा आहे त प्रोजेक्ट हिकिड़ी गवर्नमेंट शुरू कंदी। तव्हां त अॻु में ईअं कंदा हुयो त नवाज़ शरीफ़ शुरू कयो आहे त हुनखे ख़तमु कयूं, वरी पीपुल्स पार्टी शुरू कयो आहे त हुनखे अध में छॾे ॾियो। अवाम जे टैक्स जो पैसो, अवाम जे पैसो, इहे प्रोजेक्ट रुली वेंदा। हिकिड़ो मिसाल ॾियो साईं, टाइम ख़तम थींदो, हिकिड़ो मिसाल ॾियो। आहे त उहा ऑरेंज लाइन जॾहिं असां ग्रीन लाइन स्टार्ट था कयूं, ठीकु आहे न, अध में प्रोजेक्ट खे कोन छॾियोसीं, पोइ वरी तव्हांखे हुन ॾींहुं जोश आहे त न बसि फलाणे ॾींहुं कंप्लीट थींदी। पहिरीं इहा 2 किलोमीटर वारी त कराए ॾेखारियो कंप्लीट, त तव्हांखे मञूं त जेको आहे न तव्हां कुझु कयो आहे। जेकॾहिं जंगला बस हुई त उहा बि पंजाब ऐं कैपिटल में शुरू थी। तव्हां छा कयो आहे? तव्हां त सुपर हाईवे खे जेको आहे सो कीअं ट्रीट कयो आहे, तव्हां कहिड़ो मोटर वे ठाहियो आहे, तव्हांजी गवर्नमेंट छा कयो आहे, उहे ॻणायो, रुॻो था टोकियो। असां पंहिंजे जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे तव्हांखे ॻणायूं था त केतिरा प्रोजेक्ट्स आहिनि ऐं इहो पैसो मुल्क जो हिन ते लॻे थो। हुनखे मां करेक्ट कयां सूरत टेबो साहिबा खे त असां विड्रॉ कई आहे सब्सिडी लग्ज़री आइटम्स तां। जंहिं लग्ज़री आइटम्स तां सब्सिडी ख़तमु कई आहे त हुनखे कहिड़ो फ़ाइदो ॾिनो आहे? उन्हनि खे त नुक़सानु ॾिनो आहे वॾनि माण्हुनि खे। ऐं जेका सब्सिडी स्पेशल अनाउंसमेंट कई आहे आम वाहते जी शयुनि लाइ, ग़रीब लाइ 30%, त जेका महांगाई वधी आहे त उहो उन्हनि खे रिलीफ मिले। त असां आम माण्हूअ खे रिलीफ ॾिनो आहे, न कि वॾे माण्हूअ खे। हिनजी सम्झण जी अंडरस्टैंडिंग तमामु घटि आहे। हिनजी तव्हां ॾिसो त अॼु जी अख़बार कढी ॾिठो त ओम्बड्समैन में सिंध जे मुख़तलिफ़ आला में छा थियो आहे ऐं केॾा करोड़ ख़र्च ऐं अख़बारूं थियूं लिखनि त रिज़ल्ट 0 ऐं रुॻो पंहिंजनि माण्हुनि खे एडवाइज़र फलाणो कंसल्टेंट लुट मारी जो बाज़ार गरम कयो अथऊं, जेको प्योरली गवर्नर जो एरिया जुरिस्डिक्शन हूंदी। गवर्नर जी शेख साहब, मां सोरेट जो मौक़िफ़, सोरेट नवाज़ शरीफ़ जी वापसी जे हवाले सां जेको काउंटर चेक करण वारो मुहतसिब हुयो उहो हुन खां खसे छॾियो। तव्हां त रुॻो पावर एनक्रोच करे ऐं लुटमारी लाइ कंदा आहियो ऐं असीं जेको पावर था चऊं त उहो अवाम जी भलाई लाइ था कयूं। ठीकु। सोरेट हुकूमत चए थी, फवाद चौधरी जी दावा आहे त नवाज़ शरीफ़ जी वापसी जे हवाले सां मामला तय थी चुका आहिनि, हुनखे ॾोहारनि जी मटासटा वारे कानून तहत वापसि आंदो वेंदो। ही जेके आहिनि न अहिड़े क़िस्म जा जेको अजीब क़िस्म जा माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि, सम्झंदा आहिनि त असां माण्हुनि खे बेवकूफ़ था कयूं। अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, इन सां माण्हू बेवकूफ़ कोन थो थिए, माण्हुनि खे हक़ीक़तुनि जी ख़बर पवे थी। घणो हिननि जेको आहे सो माण्हुनि खे बेवकूफ़ कयो कंटेनर ते चढ़ी ऐं अॼु ताईं हाणे माण्हू हिननि जी हक़ीक़तुनि खे सम्झी विया आहिनि। ॾिसो तव्हांजे वस जी इहा ॻाल्हि कोन्हे। नवाज़ शरीफ़ बीमार हो तॾहिं वियो, पर तव्हां चओ था न हो, पहिरियों त तव्हां उन्हनि ते त कानूनी कार्रवाई कयो बाबा, असां बि त ॾिसूं। तव्हां एनआरओ कोन ॾिनो, तव्हां पहिरियों उन्हनि ते त कार्रवाई कयो न। असां त चऊं था त बीमार हो, असां डॉक्टर जॾहिं बि हिकिड़े ॾींहुं असां चऊं था हिकिड़े ॾींहुं हुनखे मोकल ॾिनी। नवाज़ शरीफ़ पाण
पाण आयो न ऐं नवाज़ शरीफ़ वापसि बि ईंदो त सिहत जे हवाले सां क्लियरेंस फिटनेस जो सर्टिफिकेट त वठिणो पवंदो न हुनखे माना तव्हां फिटनेस बिल्कुलु वठी ईंदो बिल्कुलु इहे शयूं त असां ॾिसो न नवाज़ शरीफ़ अॻे दफ़े पंहिंजी न्याणीअ खे वठी पंहिंजी बीमार ज़ाल खे छॾे जेल पाण आयो को तव्हां हुनखे कोन वठी आया आहियो हू पाण जेल वियो पंहिंजी न्याणीअ सुधो जेल वियो कानूनी कार्रवाई जी जेसिताईं ॻाल्हि आहे कानूनी कार्रवाई खे तव्हां कॾहिं था ॾिसो तव्हां पंहिंजनि वज़ीरनि मिनिस्टरनि खे जेके करप्शन में कारा लॻा पिया आहिनि उन्हनि ते तव्हां कख कोन था सहो उन्हनि खे त तव्हां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन हो ॿुधायो त सही तव्हां चवंदा हो त रोज़ानो केतिरा अरब जेको आहे सो वञनि था जेको आहे उहे काॾे आहिनि उहे किथे आहिनि उन्हनि जी त का ॿुधायो त उन्हनि जो हिसाब किताब त ॾियो तव्हां हिसाब किताब कहिड़ो था ॾियो माण्हुनि खे रुॻो कूड़ू ॾाढो आई ॾाढनि सां हाणे माण्हुनि जो पेट कोन भरबो माण्हुनि सां इलाज कोन थींदो ॾाढनि सां जेको आहे सो कंहिंजो बुख कोन ख़तम थींदी बिल्कुलु हिन वक़्तु तमामु घणी महांगाई जे हवाले सां ख़राब सूरत हाल आहे वीर जी साहब वक़्तु ख़तम न हिकु ॾेढ मिंट मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त हिननि जेका नाकामी ऐं नाअहली जंहिं तरीक़े सां पाकिस्तान सी दुनिया में आइसोलेट कयो आहे ॿिए पासे हिननि जा जेके मेगा प्रोजेक्ट हेसि ताईं हिननि जा पंहिंजा जेके तख़लीक़ शुदा उहे आहिनि जेके अंडे खां शुरू थिया हुआ आदा बेदा ऐं कुकड़ियूं ॾींदासीं उन खां पोइ वरी इमरान ख़ान चयो त न जेका ढगी या मेंह जेका 8 किलो खीर ॾिए थी उहा जॾहिं 16 किलो ॾींदी पोइ इनकलाब ईंदो उन खां पोइ चवनि जेको जंगली ज़ैतून आहे उनखे असां इस्तेमालु कंदासीं पोइ इनकलाब ईंदो उन खां पोइ शबली फ़िराज़ साहिबु कुझु ॾींहं पहिरीं भंग जी पोख जेका आहे उनजो इफ़्तिताह करे आयो आहे ॿियो लंगर खाना आहिनि ऐं टे पासे वधि में वधि चर्च जी फैक्ट्री का लॻाइणी जंहिंजो हिकिड़े वफ़ाक़ी वज़ीर ऐलान कयो अथसीं का चर्च जी फैक्ट्री लॻायूं पिया सवाइ इन जे को हिकिड़ो मनसूबो हिननि जे तरफ़ां हुजे को हिकिड़ो ॿुधाइनि चर्च ऐं भंग ते जी कहाणी ख़तम थी थिए हीअ नाहिल हुकूमत आहे हिननि सॼे मुल्क जी दुनिया में असांजे मुल्क खे रुसवा कयो आहे असांजी क़ौम खे रुसवा कयो आहे ऐं असांजे पाकिस्तान जो वक़्तु हुजे हा त प्रोग्राम खे कंटिन्यू कजे वॾी महिरबानी तव्हां टिनी मौज़िज़ महिमाननि जी तव्हांजो के प्रोग्राम में जॉइन कयो नाज़रीन हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त अल्लाह वाही